आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार आऊं आहियां मुख्तियार जरवार। प्यारा साथियों, हिन वीडियो में असां तव्हां खां पुछंदासीं इंतहाई दिलचस्प ऐं मालूमाती सवाल ऐं गुज़ारितूं। हर सवाल खां पोइ जवाब ॾियण जे लाइ तव्हां वटि हूंदो 10 सेकंड जो टाइम। त अचो त पंहिंजी अॼु जी दिलचस्प वीडियो जी शुरूआत करियूं था। सॼो ॿुधायो त उहा कहिड़ी हराम शइ आहे जेका पीअण सां सवाबु मिलंदो आहे। जवाब कावड़। सॼो ॿुधायो त उहो कहिड़ो जानदार आहे जेको पाणी में कारे रंग जो हूंदो आहे ऐं ॿाहिरि वरी ॻाढ़े रंग जो हूंदो आहे। जवाब झींगा मच्छी। प्यारा साथियों, ॿुधायो त उहा कहिड़ी शइ आहे जेका हिक खे ॿ करे छॾींदी आहे। जवाब शीशो या आईनो। प्यारा साथियों, अॻियों सवाल आहे त उहा छा आहे जेका हमेशह खाइण खां पोइ ख़बर पवंदी आहे। जवाब ठोकर या दोखो। प्यारा साथियों, तव्हां केतिरनि सवालनि जा जवाब ॾिना आहिनि कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। वधीक वीडियो जे लाइ चैनल खे कंदा सब्सक्राइब। अल्लाह हाफ़िज़।